जोहिमा ख़बरवां शेयर कंदासीं। डिगवाला थाणे जद में लुंड बिरादरी जी बिंदुरेन में जड़े सबब हिकु ॼणो मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण करे कस्बानू लुंड वासी 3 वरीह जो ख़ालिद हुसैन लुंड क़तल थी वियो आहे। ख़बरवां सां जोहिमा शेयर कई पिया। डिगवाला थाणे जद में लुंड बिरादरी जी बिंदुरेन में जड़े सबब हिकु ॼणो मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि ॻोठ गज़बाणे लुंडवासी 3 वरे जो ख़ालिद हुसैन क़तल थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। अवां सां शेयर कंदा हलूं जोही खां। डिगवाला थाणे जद में नौजवान क़तल थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। जान मोहम्मद गाॾई असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी जान मोहम्मद, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, जोई वेझो काठेजी शहर डिगवाला थाणे जे हद में गज़ियानी लुंड जेके लुंड बिरादरी जे ॿिनि धुरियुनि जे विच में जहिड़ो थी पियो आहे। गोलियूं लॻण सबबि 3 साला नौजवान ख़ालिद हुसैन वलद गाज़ी खान लुंड ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी खे तालके अस्पताल जोई आंदो वियो जिते हू ज़ख़्मियुनि जा सट न सहंदे फ़ौत थी वियो आहे। चयो पियो वञे त घिटी जी मालिकी तां पुराणे तकरार हलंदड़ हुयो जंहिं ते जहिड़ो थी पियो। फ़ौती जे वालिद गाज़ी खान लुंड मीडिया खे ॿुधायो त 4 खां 5 जवाबदार जेके घर में दाख़िल थी पिस्टल जा फ़ायर करे मुंहिंजे पुट खे क़तल कयो वियो आहे। मूंसां इंसाफ़ कयो वञे। जी जान मोहम्मद, वॾी महिरबानी आगाह करण लाइ। जोई का ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। गोलियूं लॻण सबबि ॻोठ गज़बाणी लुंडवासी 3 वरे जो ख़ालिद हुसैन क़तल थी वियो आहे।